नमस्कार, जय झूलेलाल। ता सभिनीनि भाउरनि ऐं भेनरुनि जो स्वागत आहे मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते। तव्हां मूंसां गॾिजी पढ़ंदा सिंधी व्याकरण, जंहिंजी शुरूआति पाण करे चुकिया आहियूं। पिछले वीडियो में पाण व्याकरण जे बारे में पढ़ियोसीं त व्याकरण छा आहे, हुन जी कंहिं बि ॿोलीअ लाइ छा अहमियत आहे। हाणे पाण अॻियां पढ़ंदासीं त अखर, लफ़्ज़ ऐं जुमला छा आहिनि। अखर असांजी सिंधी अरबी लिपीअ जी आयोवेटा मतिलबु आहे वर्णमाला में कुल 52 अखर थींदा आहिनि। असांजी वर्णमाला में सिंधी वर्णमाला में 52 अखर थींदा आहिनि। उन्हनि में 4 निज सिंधी अखर आहिनि, ॿे, गे, जे ऐं डे। इहे छा आहिनि? निजा सिंधी, जेको सिंधी मां ई निकिरी आया आहिनि। इहे अखर सिंधी अखर आहिनि। ॿिया जेको वर्णमाला में अखर आहिनि उहे पंहिंजी ॿी भाषाउनि मां, फ़ारसी, उर्दू, अरबी, इन्हनि मां निकिरी आया आहिनि। इन्हनि अखरनि सां शुरू थियण वारा लफ़्ज़ निज सिंधी लफ़्ज़ सॾिबा आहिनि। ॿे, गे, जे, डे खे चूसणा अखर बि चइबो आहे, छो त इन्हनि जे उच्चारण वक़्तु आवाज़ गले मां निकिरंदी आहे। चूसणा अखर बि चवंदा आहिनि, छाकाणि त हिननि खे जॾहिं पाण उच्चारण कंदा आहियूं, हिननि जो उच्चारण कंदा आहियूं पाण, त इन जी आवाज़ गले मां निकिरंदी आहे। गले मां कीअं? जीअं कंठ ते अॻियां जीअं वधीक ज़ोर लॻंदो आहे। ॿे, गे, जे, डे। तव्हां अगरि चाहींदा कमेंट करे ॿुधाइजो कि अगरि तव्हांखे व्याकरण इन जी वर्णमाला जी अगरि ज़रूरत हुजे त मां उहो बि तव्हांखे पढ़ाईंदसि, छोकी हींअर सभु भाउर ऐं भेणूं रीट जी तयारी था करनि, त मां हुन हिसाब सां ई तव्हांखे पढ़ायां थी कि तव्हांजो सिलेबस पूरो करे सघूं। लफ़्ज़ जिन मां पूरो मतिलबु निकिरे, अहिड़नि अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ सॾिबो आहे। लफ़्ज़ उहो आहे जेको अखरनि जो मेड़ आहे ऐं हुन जो पूरो मतिलबु सही निकिरे थो, उहे लफ़्ज़ उन्हनि खे लफ़्ज़ चइबो आहे। अॻियां आहे जुमिलो। लफ़्ज़ या लफ़्ज़नि जो मेड़ जंहिंमां पूरो मतिलबु निकिरे तंहिंखे जुमिलो चइबो आहे। लफ़्ज़नि या लफ़्ज़नि जो उहो मेड़ या समूह जंहिंमां पूरो मतिलबु निकिरे थो, उनखे जुमिलो चइबो आहे। मुंहिंजो एग्ज़ाम्पल या मिसाल आहे, जीअं इहे 2 लफ़्ज़ लिखियल आहिनि, गॾिजी लिखियल आहिनि, आकाश जो 2 लफ़्ज़, इहे लफ़्ज़नि जा मेड़ त आहे, लेकिन हिन खे पाण जुमिलो नथा चई सघूं, छाकाणि त हिन जो कोई अर्थ नथो निकिरे पियो, इन जो कोई मतिलबु कान्हे। अॻियां हेठि इहो पूरो करूं था पाण, आकाश जो रंग नीरो आहे, त हिन मां इहो हिकु वाक्य ठही वियो, हिकु जुमिलो ठही वियो ऐं हिन जो हिकु अर्थ बि निकिरे थो। इन जो मतिलबु ई आहे कि हा, पाण ॻाल्हायूं पिया त आकाश जो रंग कहिड़ो आहे? नीरो आहे। उन तरह हिकिड़ो ॿियो मां तव्हांखे ॿुधायां थी, इन जी उदाहरण, पाणी थधो। इहो थी वियो लफ़्ज़नि जो मेड़, लेकिन अॻियां पाण लिखूं था पाणी थधो आहे, त इहो छा थी वेंदो? जुमिलो। घणा दफ़ा ईअं थींदो आहे त जुमिले में घुरियल लफ़्ज़ आहिनि, पर उन्हनि जी तरतीब सही न आहे, इन करे पूरो मतिलबु नथो निकिरे। उन्हनि में जे लफ़्ज़नि खे सही तरतीब सां लिखिजे त पूरो मतिलबु निकिरंदो आहे। घणी दफ़ा पाण ॾिसंदा आहियूं ईअं थींदो आहे कि
वाक्य लिखियलु हूंदो आहे, लेकिन उहे लफ़्ज़ जिते उन्हनि जो स्थान हूंदो आहे, उते जिते उन्हनि जी जॻह हूंदी आहे, हुन जॻह ते न थी करे जीअं अॻियां पुठियां ईअं लिखियलु हूंदा आहिनि त पाण ॻाल्हाईंदे टाइम बि ध्यानु न रखंदा आहियूं, वाक्य कॾहिं कॾहिं ग़लति ॻाल्हाए वेंदा आहियूं त मतिलबु अॻियां साम्हूं ॿुधण वारो माण्हू सम्झी न सघंदो आहे। त उन तरह जीअं हिंदी में बि शुद्ध अशुद्ध वाक्य हूंदा आहिनि, पाण खे सॉल्व करण लाइ ॾींदा आहिनि कि कहिड़ो वाक्य शुद्ध आहे, कहिड़ो अशुद्ध आहे, या वाक्य खे वापसि रीअरेंज करे लिखियो। त उन तरह सिंधी में बि ईअं ई आहे कि जीअं मां हिकु एग्ज़ाम्पल तव्हांखे ॿुधायां थी, पखी उॾामी वियो मां पिनरे, भई पखी उॾामी वियो पिनरे। त हिन में छा आहे कि लिखियलु सही न आहे, हाणे इनखे शुद्ध करे या सही करे पाण लिखूं था, पिंजरे मां पखी उॾामी वियो। हिन मां अॻिले जेको सही वाक्य लिखियलु आहे उन मां सम्झण में अचे थो पाण खे कि भई पिंजरे में पखी वेठल हुओ, उहो उॾामी वियो। हू वियो घर घुमणु, हू घर घुमणु वियो। इहो आहे सही तरीक़ो लिखण जो। त हिते पाण 2 टॉपिक पूरा कया आहिनि। हिकु त व्याकरण, पहिरीं पाण व्याकरण जे बारे में पढ़ियोसीं कि व्याकरण छा आहे, उनमें छा व्याकरण में छा थींदो आहे, अखर, लफ़्ज़, जुमिलो, ऐं जुमिले खे अॻियां पढ़ियोसीं। जुमिलो टॉपिक पूरो कयोसीं पाण व्याकरण सां गॾिजी। अगरि तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो ऐं मुंहिंजो पढ़ाइणु सुठो लॻेव ऐं तव्हां चाहियो था कि मां अॻियां बि तव्हांखे ईअं ई पढ़ाईंदी रहां, कोशिशि कंदी रहां तव्हांजे लाइ, त प्लीज़ तव्हां कमेंट में मूंखे लिखी ॿुधायो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। ऐं अगरि तव्हांखे इन जो प्रैक्टिस सेट खपनव त मां उनजो बि वीडियो ठाहे रखंदमि। अगरि तव्हां कमेंट करे ॿुधाईंदा कि जुमलनि जो प्रैक्टिस सेट जो अगरि वीडियो ठाहिणो हुजे त प्लीज़ तव्हां कमेंट करे ॿुधायो। थैंक यू। जय झूलेलाल।